वर्तम भर भिटाईअ जी कालम रीअ मसलत मंगणा अंगण कीअं अचनि। मशहूरी ऐं मगरूरी में एतिरो फ़र्क़ु हूंदो आहे जेतिरो इख़्तियार ऐं इक़्तिदार में। इख़्तियार कंहिं हिक खे मिलंदो आहे, ईअं ई इक़्तिदार बि सभिनी खे नाहे मिलंदो, पर ॿिन्ही में इत्तफ़ाक़ नाहे। इख़्तियार पंहिंजो पाण खां शुरू थींदो आहे ऐं नफ़्स खां वठी जिस्म ऐं ख़्वाहिशुनि खे बि कंट्रोल करे वठंदो आहे। जॾहिं त इक़्तिदार में पावर ज़रूर मिलंदो आहे, पर उहे खूबियूं नाहिनि मिलंदियूं। उन्हनि में हिकु अणॼातल ख़ौफ़ रहंदो आहे त मतां किथे उहो पावर फुरिजी न वञे। पोइ छा थींदो? इक़्तिदार जा शौक़ीन हमेशा उहे कम कंदा ऐं कराईंदा आहिनि जेके इंसानियत खे ज़ैब नाहिनि ॾींदा। हू बसि पंहिंजे इक़्तिदार खे वाधि ॾियणु चाहींदा आहिनि। एसी ताईं जो हू पंहिंजो पाण सां गॾोगॾु पंहिंजे ख़ानदान, पर तमामु इंसानियत खे बि दाव ते लॻाइण खां वॾी ॻाल्हि नाहिनि सम्झंदा। पर जॾहिं साहिबे इख़्तियार फ़ुक़रा माण्हू थींदा आहिनि जेके पंहिंजो मुहासिरो ऐं मुहासिबो पाण कंदा रहंदा आहिनि, ख़ुदा न ख़्वास्ता अहिड़ी पकड़ न थी वञे जंहिंजे करे उन्हनि जो मालिक उहो सभु कुझु फुरे न वठे। महकूम ऐं मज़लूम मुतक़द हूंदा आहिनि। उहा ज़हनी थकावट ऐं बेसबब रवादारी जा मसला ऐं उन्हनि जो हल ॻोल्हण लाइ हलिया ईंदा आहिनि। उहो उन्हनि खे इख़लास सां किरदार जे बेलौस ॻाल्हियुनि में विझी छॾींदो आहे, जंहिंसां हू पाण पंहिंजे नफ़्स ऐं ज़मीर ते क़ाबिज़ थी वेंदा आहिनि। बाद में उन्हनि खे पछताव नाहे थींदो। साहिब इख़्तियार, साहिब कीमिया, साहिब दिल ऐं साहिब राज़ इश्क़ थींदो आहे, जंहिंमें सिवाय आजिज़ीअ जे ॿी का बि बनावटी साख़त मौजूदा आर्टिफिशियल मसनूई ज़हनियत चमक धमक जी मौसीक़ी तरबियत नुमायां नाहे थींदी। हू उहो ई कुझु कंदा ऐं कराईंदा आहिनि जंहिं मां उन्हनि जो रब राज़ी थिए, उन्हनि खे साहिब इख़्तियार ठाहे छॾे। हू उन खे कामयाबी सम्झी वठंदो आहे। साहिब इक़्तिदार उन्हनि सभिनी ॻाल्हियुनि जो क़ैदी हूंदो आहे। उहो फ़क़ति ज़ाहिरी तौर ते मसनद ते वेही करे बि वॾो ख़ौफ़ ज़दा थींदो रहंदो आहे त ख़बर नाहे कॾहिं तख़्तो कल्टी कयो वञे। ईअं ई साहिब इख़्तियार कॾहिं कॾहिं पाण खां वठी हर उन ॻाल्हि सां मसलत पसंदी करे वठंदा आहिनि जेका ज़ाहिरन त हैरत अंगेज़ हूंदी आहे, पर दूर अंदेश तौर उन जा नतीजा वॾा लाभाइता साबित थींदा आहिनि। अहिड़ा फ़ुक़रा दिल इंसान ठगियूं त कोन ॼाणीनि, पर ठगण वारनि खे बि ठगियुनि खां हटाइण लाइ को न को हुनर ज़रूर आज़माइनि। उहो सभु कुझु मुआशिरे जी बहितरी लाइ हूंदो आहे। हू पंहिंजी ज़ात खां मथां सोचण जे करे पंहिंजी ज़ातियात ते बि इख़्तियार रखियो अचनि। अहिड़नि इख़्तियार वारनि वटि कॾहिं इक़्तिदार बि मासूमियत जे हाल में पहुचियो वञे थो, पर उन खे बि हक़ारत जी नज़र सां पर हॾॾोखी वारे फार्मूले में फिट करण जी कोशिश कनि था। उहो ठीकु आहे त दुनिया उन ते वॾा सवाल उथारींदी, पर पोयां वरी बि जांचबो त फ़ाइदो कंहिं हिकु ज़ात खे न पर आम खे मिलंदो आहे। सैयद ग़ुलाम हैदर शाह कलंदरी।